नौशर फिरोज में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारूशाह भरिसां ॻोठ सबब अबड़ो जो रहवासी बीमार मज़दूर दरबेलो इस्पताल जो जूनियर क्लार्क असगर अबड़ो जी ज़मीन ते सियाल बिरादरीअ जे कब्ज़ा खोरन, जंहिंमें अज़ीम सियाल, बेगू सियाल, सनू सियाल, मजनू अबड़ो, सुलेमान नोमान ऐं सूमर अबड़ो पारां ज़बरदस्ती कब्ज़ाखोर पारां अगवा क़तल करण जूं धमकियुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे मीडिया अॾो दाहींदे चयो त मुंहिंजा चाचा जेकी कब्ज़ाखोरनि सां मिली करे मुंहिंजी ज़मीन हड़प करणु चाहिनि था। काल्ह असां ज़मीन ते पाणी वहण वियासीं त सियाल बिरादरीअ जा कब्ज़ाखोर हथियारबंद असां ते हमिलो कयो ऐं हवाई फायरिंग करे हिरासन कयो, जॾहिं त ज़मीन फॿाइण लाइ असांखे सियाल बिरादरीअ जा माण्हू क़तल करण समेत अगवा करणु चाहिनि था। सियाल बिरादरीअ जे चङे मुड़िस जो बि फ़ैसिलो न मञियो वञे। हिन वक़्तु हुननि जे खौफ़ खां असांजा मासूम ॿार स्कूल बि नथा वञी सघनि। असांजे जानुनि खे ख़तरो आहे, कंहिं वक़्तु बि हू असांखे क़तल करे सघनि था। हुन वस वारनि खां घुर कई त कब्ज़ाखोरनि ख़िलाफ़ क़दम खयां वञनि। हले हलो असां वसारनि खे असांजे ज़मीन ते मुंहिंजे चाचनि मुंहिंजे बचनि ते पहिरीं कराए अदीब जान, अदीब जा पुट, अदीब जा भाउर, मुंहिंजा चाचा मिल्कियत जे करे असांखे माराइणु चाहिनि था ऐं असां वसारनि खे अपील था कयूं त असांजी ख़ुदा कान मदद कई वञे। वज़ीर आला सिंध, वज़ीर आज़म, DC, SP अॼु खे हिन जो नोटिस वठी असांजो इंसाफ़ कयो वञे।